वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जी आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ते कातिलाने हमले जी सोशल मीडिया ते हलंदड़ मुहिम जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत, मुहिम हलाईंदड़नि ख़िलाफ़ क़दम खणण जी हिदायत। वज़ीर-ए-आज़म जो चवणु आहे त PTI चेयरमैन आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ख़िलाफ़ किरियल ऐं बदनीयतीअ ते ॿधल मुहिम में मसरूफ़ आहे। पाकिस्तानी अवाम ऐं सियासी जमायतूं पंहिंजे आर्मी चीफ ऐं हथियारबंद फ़ौज सां गॾु बीठल आहिनि। कातिलाने हमले जी धमकी ॾियण लाइ प्रोस्कैन जे इस्तेमाल जी चाल बेनकाब थी चुकी आहे। रियासती अलामतुनि ते मनसूबाबंदीअ सां हमला नाकाम थियण खां पोइ हू वाज़े तौर ते बेचैन आहिनि। खेनि ॼाण नाहे त उन्हनि जी धमकी, तशदुद ऐं नफ़रत जी सियासत जो वक़्तु ख़तमु थी वियो आहे। मुहिम जो बुनियादी मक़सदु ज़ाती मुफ़ाद ऐं इक़्तिदार ते कब्ज़े खे हर शइ ते तरजीह ॾियणु आहे। अगवा थी वियल कश्मीर जे SHO गुल मोहम्मद महर, अहलकार नबीदाद मंगी ऐं सरवर चाचड़ जी बाज़ियाबी लाइ SSP जी अॻवानी में पुलिस जो कंदकोट वेझो गढ़ी तेगो वारे इलाइक़े में ऑपरेशन, 5 शकी माण्हू गिरफ़्तार। SSP इरफान समूरो चवणु आहे त SHO समेत टिनी मुग़विन जी बाज़ियाबी ताईं ऑपरेशन जारी रहंदो। धाड़ेलनि जे केतिरनि ई ठिकाणनि खे ड्राहे पट करे बाहि ॾेई छॾी आहे। ज़िले मां अगवा थी वियल ॿियनि मुग़विन खे बि बाज़ियाब करायो वेंदो। जल्द धाड़ेलनि जो ख़ात्मो आणींदासीं। तेगो तेगाणी फ़रार थी वियो आहे। 5 शकी माण्हुनि खे गिरफ़्तार कयो आहे। इलेक्ट्रिक बसुनि जा चार्जर अची विया आहिनि। कराची पहिरियों शहर आहे जिते इलेक्ट्रिक बसूं हली रहियूं आहिनि। सुभाणे वधीक बसूं कराची पहुचंदियूं। हलंदड़ महीने जे आख़िर में बसुनि जी वधीक हिकु खेप पहुची वेंदी। नयूं बसूं सिंध सूबे जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में हलायूं वेंदियूं। कराची जे शहरनि खे सस्ती बस सर्विस फराहम करणु अवलीन तरजीह आहे। इतलात ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांज़िट जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त 15 जुलाई खां धाबे जी इकनॉमिक ज़ोन शुरू करे रहिया आहियूं। धाबे जी स्पेशल इकनॉमिक ज़ोन पोर्ट कासिम जे वेझो आहे, जंहिंसां सीड़पकारी में इज़ाफ़ो थियण सां गॾु रोज़गार जा मौक़ा पैदा थींदा। मुल्की मईशत खे हथी मिलंदी। सिंध सूबो सिहत जे शोबे में पहिरें नंबर ते आहे। पीपल्स पार्टी अहिड़ो निज़ाम मुतारिफ़ करायो आहे जिते सिहत कार्ड जी का बि ज़रूरत नाहे। सॼे मुल्क जा माण्हू सिंध में अची मुफ़्त में इलाज कराइनि था। PP हमेशह क़ौमी इतिहाद जो पैगाम ॾिनो आहे। दुश्मन मुल्क चाहे थो त पाकिस्तान हमेशह तक़रीबकारी जो शिकार रहे। लाड़काने वेझो शाख में वेझण दौरान 2 नौजवान ॿुॾी फौत थी विया। ॾहोट बाईपास वटि शाख में वेझंदे रहमतपुर पाड़े वासी जमील अबड़ो ऐं रेलवे कॉलोनी वासी राजा नुहाणी दम ॾिनो। इलाइक़े वासियुनि ॿिन्ही ॼणनि खे चाणका अस्पताल पहुचायो जिते डॉक्टरनि फौत थियण जी तस्दीक कई। खैरपुर में नीगरीअ सां बासर जवाबदार पारां जिनसी ज़ियादती जी तस्दीक। मुतासिर नीगरीअ जी अमड़ सलमा मैतलो इल्ज़ाम मड़ियो आहे त बासर जवाबदार इरशाद मैतलो संदसि न्याणीअ खे हवस जो निशानो बणायो। ॾाढाईअ जी तस्दीक बावजूद पुलिस बासर खे बचाइण जी कोशिशुनि में रुधल आहे।